हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा सुखी आहियां। बाबा खे यादि करी संकल्प करो, मुंहिंजे आत्मा जो शरीर हिकदमि निरोगी आहे। मां कॾहिं बि टेंशन न कंदी आहियां। मां आत्मा सदा बाबा जी यादि में रहण वारी बेफ़िक्र आहियां। मूंखे कोई बि फ़िकर न आहे। मुंहिंजे आत्मा खे कोई बि फ़िकर न आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि सदा असांखे यादि रखिणो आहे कि ज्ञान ऐं भक्ति अलॻि अलॻि हूंदी आहे। ज्ञान ऐं भक्ति अलॻि अलॻि हूंदी आहे। त असांखे ये सम्झणो आहे कि मां मां भगत आहियां या मां ज्ञानी आत्मा आहियां। न, ज्ञानी आत्मा ज़रूरी कोन्हे। ज्ञानी आत्मा ईअं माण्हू चईंदा आहिनि न, इहे ज्ञानी आहे। असांखे त एॾी सम्झ न आहे, लेकिन ॿियनि ॻाल्हियुनि जी त सम्झ आहे न। त परमात्मा पढ़ाई, परमात्मा जी जेको ज्ञान हूंदो आहे उनखे सम्झण जी बुद्धि असां वटि हुजणी खपे न। परमात्मा जे ज्ञान खे सम्झण जे लाइ बुद्धि असांजी शुद्ध हुजणी खपे न। भॻवान जो ज्ञान सम्झण जे लाइ बुद्धि शुद्ध हुजणी खपे। जेतिरो तव्हां इहा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, ये जेका विकार हूंदा आहिनि न, इन्हनि सां जेतिरो तव्हां ख़ुदि खे मुक्त कंदव न, ओतिरो असांजी बुद्धि सुठी थींदी वेंदी आहे। भॻवान ज्ञानी ठहिण लाइ छा करिणो पवंदो आहे? विकारनि खे छॾिणो पवंदो आहे। ज्ञानी ठहिण लाइ विकारनि खे छॾिणो पवंदो आहे। हेॾा वॾा जी माण्हुनि जी निंदा, ग्लानी, फालतू वीचार छॾिणा पवंदा न, तॾहिं असां ज्ञानी आत्मा ठही सघंदासीं, मतिलबु समझदार। अॼु ॾिसो, तव्हांजी बुद्धि जंहिंमें बि इन करे चईंदा आहिनि न, तव्हांखे जो सुठो लॻंदो आहे न उहो करो। बसि ईअं न सोचो कि असां ॿाहिरि वञी हीअं करो। कई माण्हू चईंदा आहिनि मां घर में वेही छा करां न, लेकिन सोचो तव्हांजा ॿार पढ़ंदा आहिनि न, उन्हनि जी किताबियूं आहिनि। अगरि कंहिंखे शौक़ु हूंदो आहे पढ़ण जो त ॿारनि जी किताबियूं खणी पढ़ो। ज़रूरी थोरी आहे ॿाहिरि वञी हीअं अंग्रेजी सिखूं, है न। अगरि तव्हांखे नचण जो शौक़ु आहे त टीवियूं त अथव ई सही। अॼुकल्ह त टीवियुनि में, मोबाइल में केॾो कुझु सिखंदा आहिनि माण्हू। ग़लति चीज़ूं बि सिखंदा आहिनि त सुठी बि चीज़ूं सिखंदा आहिनि। पहिरियों माण्हू कंदो हुयो न, घर में कढ़ाई, सिलाई, मेहंदी लॻाईंदो हुयो, केॾो कुझु कंदो हुयो।
त माण्हुनि जो दिमाग़ु सुठो हुयो न। ज्ञानी मतिलबु इहे न की भॻवान जो ई ज्ञान हुजे न, ज्ञानी मतिलबु असांखे हर प्रकार जो सम्झ हुजणी खपे। न अॼु माण्हू केॾो माण्हू फालतू चीजुनि सां बि सुठी चीजूं ठाहे थो। ज़रूरी थोरी असां ॿाहिरां ई चीजूं वठी अचूं, पैसा आहिनि त ॿाहिरां ई वठी अचूं, त सामान वठी अचो, ख़ुदि ठाहियो घर वेही, है न। थोरो पंहिंजे दिमाग़ खे इन्हनि ॻाल्हियुनि में यूज़ करो। अॼुकल्ह ॾिसो कंहिंखे धंधो वधाइण में मुश्किलात छो थी अचे, छोजो माण्हू हिकु त पंहिंजो दिमाग़ माण्हू यूज़ नथा करनि, फालतू ज़्यादा था सोचनि, देखा देखी में ज़्यादा था वञनि। पहिरियों माण्हू हिक ॿिए खां सिखंदो हुयो न, पहिरनि वारनि माण्हुनि कीअं धंधो ॿारनि खे एॾो धंधो ठाहे ॾिनो, छोजो पहिरियों माण्हू मिली जुली करे रहंदो हुयो, हिक ॿिए सां सिखंदो हुयो, पर हिक ॿिए जे सुभाउ संस्कार खे सम्झी करे हलंदो हुयो न। बाबा इहे बि नथो चए की तव्हां वॾनि जे अॻियां झुकी करे ई हलो, भले उहो ग़लति चवे न, लेकिन असांखे हिक ॿिए जो भाव सुभाउ सम्झी करे हलणो आहे। हाणे आत्मा में उहा शक्ति न आहे, उहा सम्झ न आहे। ऐं पहिरियों माण्हू भॻवान खे मञंदो हुयो, पहिरियों माण्हू न रोज़ु सुबुह जो जॾहिं अखि खुलंदी हुई न त भॻवान खे यादि कंदो हुयो, पंहिंजे ॿारनि खे बि सेखारींदो हुयो की सुबुह उथ, माण्हुनि जे घरनि में जेको जिते सुम्हंदा आहिनि न उते बि मूर्ति रखियलु हूंदी हुई भॻवान जी। अॼुकल्ह माण्हू अलाए छा छा मूर्तियूं रखंदा आहिनि, भॻवान जी मूर्ति रखणु त छॾे छॾी आहे, हा न। अलाए कंहिंजी मूर्तियूं रखंदा आहिनि वेही करे, फिल्म स्टार जी, कंहिंजी त बाबा असांखे चवनि था, ॾिसो पहिरियों माण्हू रोटी खाईंदो हुयो, शांती सां वेही करे भॻवान खे यादि करे शुक्रिया कंदो हुयो, ख़ुदि बि कंदो हुयो त ॿारनि खे बि सेखारींदो हुयो। माण्हू सोचंदा आहिनि असां अंग्रेज़नि खां छुटी वियासीं, आज़ादु थी वियासीं, आज़ादी जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, लेकिन उहो ई अंग्रेजी पढ़ण में माण्हू केॾो दिमाग़ु लॻाईंदो आहे। ठीकु आहे, अंग्रेजी बि कम में ईंदी, पढ़ाई लिखाई बि, लेकिन पहिरियों त भॻवानु कमु ईंदो न। ॿारनि खे पहिरियों, माउ पीउ खे त पहिरियों ॿारनि खे पढ़ाई लिखाई खां त पहिरियों भॻवान जो खे यादि करणु, कंहिं बि रीति तव्हां भॻवान खे यादि कंदा आहियो न, उहो पहिरियों सेखारिणो खपे, उन जे नियम में अची वञे कि मूंखे रोटी खाइण खां पहिरियों भॻवान खे यादि। ॾिसो घर गृहस्थी में अगरि माउ पीउ न सिखंदा त ॿियनि खे छा, ॿारनि खे छा सेखारींदा। ऐं पहिरियों माण्हू, अॼु माउ पीउ ई अगरि पंहिंजे वॾनि जी इज़त न कंदो त ॿार बि न कंदा न। त सिस्टम मतिलबु हिकु ॼणे सां न बिगड़ियो, असां ईअं न चई सघंदा आहियूं ॿार ख़राबु आहिनि न। कॾहिं बि तव्हांखे लॻे न इहे ख़राबु आहे, हमेशह ख़ुदि खे ॾिसंदा करो, मूं में छा ख़राबी आहे जो मूंखे उहो ख़राबु नज़र अचे थो। ज़रूरु मुंहिंजी बुद्धि ख़राबु आहे तॾहिं त मूंखे साम्हूं वारो बि ख़राबु नज़र अचे थो न, ॿिए खे त नथो अचे, मूंखे ई अचे थो। छो जी मां उनजी ख़राबी थी ॾिसां, या मुंहिंजे दिमाग़ में इहे ई आहे कि ख़राबु वारी ॻाल्हियूं ई आहिनि त मूंखे ख़राबु चीजूं ई नज़र ईंदियूं। हाणे ॾिसो, जो माण्हू जंहिंजो दिमाग़ में कचिरो हूंदो आहे न, हुनखे सभु कुझु कचिरो लॻंदो आहे, है न। कोई बि हाणे ॾिसो घर में बि हूंदो आहे, हाणे दिवाली जी सफ़ाई थींदी आहे सभिनि जे घर में, त कई माण्हुनि खे लॻंदो आहे भई चलो ठीकु आहे, इहे सभु कचिरो आहे फिटी करो। ॿियो माण्हू ॾिसंदो, अरे हेॾी सुठी चीज़ फिटी छो थी करे, इनखे इन कम में लॻाइजा न। कोई माण्हू हूंदो चीजुनि खे डस्टबिन में फिटी कंदो, कोई माण्हू चईंदो जेका सुठो ॿिए खे ॾे पाए करे वीचारो दुआयूं ॾींदो न, चईंदा न। त इहे सम्झ जो फ़र्क़ु हूंदो आहे, इहा हर हिक जी सम्झ कीअं सुठी ऐं बुरी थींदी आहे। ईअं न कि असांजी सम्झ
सुठी न थी सघंदी आहे उनजी आहे। असां जेतिरो हिन विकार बुराइनि सां बुरी ॻाल्हियूं जेतिरो असां सोचणु छॾंदासीं, जेतिरो असां फालतू सोचणु छॾंदासीं, ओतिरो असांखे सभु कुझु सुठो ई नज़र ईंदो न। कोई बि इंसान कोई बि चीज़ ख़राबु न हूंदी आहे, असांजे लाइ भले ई ख़राबु आहे उहो, लेकिन तव्हां ॾिसो जिते कचिरो फिटी कंदा आहियूं न, जंहिं चीज़ खे असां ख़राबु सम्झी फिटी कयो आहे, उहो हुन ई चीज़ खे खणी करे एॾी सुठी चीज़ूं ठाहे करे विकिणंदा आहिनि, न त किथां थी अचनि एॾी सारी चीज़ूं। इहे ई जो असां फिटी कंदा आहियूं, हिननि खे माण्हू रीयूज़ करे असांखे सुठो ठाहे करे ॾींदा आहिनि, छो जो असां वटि टाइम न आहे, ओतिरो दिमाग़ न आहे, ओतिरी इम्पोर्टेंस न आहे। टाइम त सभिनि वटि आहे। अॼु घर में माण्हू छा था करनि, अॼु घर में माण्हू छा था करनि, पुरुष कमाए थो, लेडीज़ ख़र्चो थी करे। मतिलबु अॼुकल्ह ऐं अचण वारी दुनिया में त इहो आहे कि सभु कम मशीनियूं कंदियूं। अचण वारो समय में इहो अचण वारो आहे कि स्कूल में टीचरियूं न पढ़ाईंदियूं, रोबोट पढ़ाईंदा। उन समय ॾिसो माण्हुनि जो ॿियो ई दिमाग़ वेस्ट। अॼु टीचर कम से कम उहो पंहिंजे दिमाग़ खे यूज़ करे उन कम में लॻल आहे त बिज़ी आहे न। हाणे अगरि स्कूलनि में रोबोट अची वेंदा पढ़ाइण, पोइ टीचर वीचार कंदी, स्टूडेंट बि सोचंदा, हल असां छो पंहिंजो दिमाग़ लॻायूं, हिन खां ई पुछूं था रोबोट खां। दिन प्रतिदिन माण्हुनि जो दिमाग़ जी बीमारियूं, मेंटल प्रेशर, डिप्रेशन, इहे सभु छो था थियनि, छो जी माण्हू पंहिंजे दिमाग़ खे सुठे कम में नथो लॻाए। जेतिरो थी सघे पंहिंजे कमरे जो झाड़ू पोछो ख़ुदि ई करो, जेतिरो थी सघे पंहिंजा कपिड़ा ख़ुदि ई धोयो, जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे पाण खे बिज़ी रखंदव। अर्थात असांजो कम में कोई बि कमु नंढो वॾो न थींदो आहे। अॼु माण्हू ॿारनि खे ॾिसो, जंहिंजे घर मायूं ईंदियूं आहिनि, उन्हनि जा ॿार पंहिंजा कपिड़ा धोई सघंदा आहिनि, पंहिंजे घर जो झाड़ू पोछो लॻाए सघंदा आहिनि। ॿारनि खे असां सेखारींदासीं न त हुननि जो शरीर न हलंदो। पैसो आहे त हिन जो मतिलबु इहो थोरी माउ पीउ कमाए थो ऐं तव्हां पैसे सां बसि हुनखे यूज़ कंदा हलो। माइयुनि खे ॾियो, डॉक्टरनि खे ॾियो, थोरो सो तव्हां दिमाग़ यूज़ करो न, तव्हांजो शरीर कॾहिं बीमारी न थींदो। दिमाग़ खे यूज़ करो, सिर्फ़ु पैसे खे यूज़ न करो। थोरो सो धैर्य रखी करे पंहिंजे दिमाग़ खे यूज़ करो। सिर्फ़ु जीभ रस्ते न वञो। सिर्फ़ु ईअं न सोचो कि घर जो कमु मां थोरी कंदमि, मां छो झाड़ू पोछो लॻायां। न, असांखे अगरि फ्री आहियूं त असांखे ख़ुदि खे लॻणो खपे कि न न मां त माई खे सभु कढी छॾियो, मां त ख़ुदि ई कंदी आहियां सभु। जेतिरो थी सघे न, तव्हां ॾिसो इहे नचणु ॻाइणु पेंटिंग, इहे जेका बि चीज़ूं आहिनि, इहे कंहिं कढियो? कंहिं इंसान खे ॾिसो, कंहिंमें बुद्धि हूंदी आहे, हुन में नचण जी कला हूंदी आहे, हुन में ॻाइण जी, त इहे अलॻि अलॻि कलायूं हर हिक जी आत्मा में आहिनि। तव्हां पंहिंजे अंदरि हुन कला खे ढूंढो ऐं हुन रीति कर्म करो, पंहिंजे जीवन में बिज़ी रहो। ज़रूरी न आहे कि पंहिंजे ॿारनि में बि हुन कला खे ढूंढो। न त अगरि असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाई जे पुठियां ई लॻाए छॾींदा आहियूं न, त हुन में जेकी कला आहे उहा दॿिजी वेंदी आहे। पोइ समय निकिरी वेंदो, पोइ माण्हू चवंदा आहिनि मुंहिंजी इच्छा हुई लेकिन मूंखे करण जो मौक़ो ई न मिलियो। छो जी अॼुकल्ह हिकु त समय आयु बि घटि हूंदी आहे, है न, ऐं एॾा साल माण्हू पढ़ाई में लॻाए, 15 साल पढ़ण खां पोइ बि ज़ीरो। पोइ बि माण्हुनि खे ॿुधणो पवंदो आहे, छा पढ़ी आहे तूं, छा पढ़ियो आहे तूं, तोखे एतिरो बि अकुलु कोन थी।
मतिलबु 15 साल माण्हू हुन किताबनि में ई आहिनि, लेकिन हुन किताबनि जो छा यूज़? हाणे गांधी जी खे जंहिं बि मारी हाणे उहो पढ़ी करे छा करो, है न? हुन खां पोइ त एॾा माण्हू शरीर छॾे हली विया। लेकिन ॿारनि खे ईअं पढ़ाईंदा आहिनि कि हा देश भक्ति अचे, ॿार बि सोचनि। उहो त अॼुकल्ह मूवियूं बि ॾाढियूं थी वियूं आहिनि। छा एॾा किताब खणी माण्हुनि वेस्ट कंदा आहिनि टाइम, न? हाणे एॾा सारा मैथ्स में अलाए छा सेखारींदा रहंदा आहिनि, माण्हुनि खे छा कमु ईंदो आहे? बसि हुनखे इहा अचे हा भई ख़रीदी में कमु ईंदो आहे, भई ईअं करिणो आहे, बसि अलाए छा सेखारींदा रहंदा आहिनि। सार में पढ़ाइनि त सुठो आहे न? 15 साल माण्हू पहिरियों 12 ताईं पढ़े, पोइ हुन खां पोइ पंहिंजो पढ़े, पोइ हुन खां पोइ ॿियो पढ़े, हुन खां पोइ ॿियो पढ़े, पोइ वरी नौकिरी अॼुकल्ह आहे न। सॼो माउ पीउ त पढ़ाई पैसे में ई सभु ख़राबु। ॿार पढ़णु नथा चाहिनि, ज़बरदस्ती हुननि खे एॾा साल पढ़ाई में कढी छॾियईं। उनजी जो इच्छा हुई उन्हनि में त असां पैसा लॻाया न, उन्हनि में त असां उन्हनि खे टाइम न ॾिनो। हाणे कंहिंजे ॿार जी नचण जो सुठो ईंदो आहे उनखे, त ठीकु आहे। अगरि उनखे शौक़ु आहे, अगरि उनखे उन में उहो कला आहे, त भले ई असां उनजी पढ़ाई में, अगरि पढ़ाई जो बि शौक़ु आहे त ठीकु आहे, न आहे त पढ़ाई में घटि पैसा, उन्हनि खे नचण में प्रैक्टिस में ज़्यादा थी वञे। हा भई तूं ईअं कर न। अॼुकल्ह माण्हू नचण में बि केॾो अॻियां निकिरी थो वञे, ड्रॉइंग, पेंटिंग, ॻाइणु। कम से कम आत्मा खे ख़ुशी ॾींदी आहे। इहे छा आहे, असांजे अंदरि कला हूंदी आहे। अगरि असां ॿार जेको नचण जो शौक़ु आहे, जेको कुझु ठाहिण जो शौक़ीन आहे, कंहिंखे रोटी ठाहिण जो शौक़ु हूंदो आहे, हाणे माउ पीउ चए न तूं पढ़ाई कर, हिन में छा थी घुसे, वरी तोखे सभु चईंदा रोटी ठाहे। पोइ छा आहे, जो रोटी ठाहे करे खाराईंदी, ॿियो ई माण्हुनि जी दुआयूं मिलंदी। पढ़ाई थोरी साथ में हलंदी। पढ़ाई सां त छा थींदो? पढ़ाई लिखाई करे सुठी नौकिरी कंदा ॿार, चलो कमाए करे खाईंदा। हा उहो बि करे, लेकिन अगरि कंहिंखे ठाहे करे खाराइण जी, त माण्हू आत्मा खे सुख मिलंदो, दुआयूं मिलंदियूं। अॼु मेन असांजो जीवन जो पर्पस आहे असांखे माण्हुनि जी दुआयूं वठणियूं आहिनि। इहे माण्हू अॼुकल्ह सम्झनि नथा। माण्हू सोचनि था न, सॼो ॾींहुं हुन किताबनि में ई उन्हनि जो, ऐं उहा मज़ो बि नथो अचे ॿारनि खे, सम्झ में बि नथो अचे। कंहिंखे शौक़ु हूंदो आहे कि हा भई इहे कीअं हुन ॿार भले ई किताब में पढ़ी करे सिखे, लेकिन जेके सम्झ में ई नथो अचे, जेके सिखण जंहिंजो शौक़ु ई ॿियो आहे, त असांखे हुन रीति हुन ॿार खे जेतिरी पढ़ाई ज़रूरी आहे उहो बि कर, तूं पंहिंजो शौक़ु बि पूरो कर। छो जी समय घटि आहे न, पैसो बि लॻंदो आहे। जीअं न, अगरि माण्हू खे शौक़ु हुजे इहे खाइण जो, लेकिन उहो खाइण बि ज़रूरी आहे, त माण्हू पैसा बचाए करे पंहिंजे इंट्रस्ट जी चीज़ बि खाईंदो आहे, शरीर खे जो सुठो लॻे उहो बि खाईंदो आहे। त इहे बि ईअं ई आहे कि जीवन में हर हिकु आत्मा में कलायूं हूंदियूं आहिनि। असांखे पंहिंजी कला खे ढूंढी करे हुन कम में बिज़ी रखी पंहिंजी आत्मा खे बि ख़ुशि रखो न। पढ़ाई लिखाई करण सां ज़रूरी थोरी आहे और उहो हुनजी फर्स्ट रैंक अचे माण्हू सभु ख़ुशि थी वेंदा, उहो बि ख़ुशि थी वेंदो, लेकिन हुनजी आत्मा में कला जो आहे न, वो जो आत्मा स्व इच्छा सां कुझु कमु कंदी आहे न, त हुनखे हुन सां ख़ुशी मिलंदी आहे, हुनजो कॉन्फिडेंस सुठो थींदो आहे, उहो पंहिंजे दिमाग़ खे लॻाए सघंदी आहे, बिज़ी करे सघंदी आहे। जंहिंसां हुनजो दिमाग़ लॻंदो त हुनजो दिमाग़ हुन ॻाल्हि में सुठो हलंदो आहे। हिन रीति असां आत्मा खे अॻियां वधायूं। न त अॼुकल्ह माण्हू सॼो ॾींहुं फ़ोन हेॾे होॾे हेॾा होॾा, जीअं त असां पंहिंजो दिमाग़ सॼो ॾींहुं फ़ोननि में माण्हुनि जी ॻाल्हियुनि में ई लॻायूं था, त असांजो सॼो समय उहो ई ख़तमु थो थी वञे, आत्मा जी शक्ति बि ख़तमु थी वञे।
पोइ माण्हुनि खे मेंटल ॻाल्हियूं, हाणे 10 चीजूं ॾिसंदा हो त 10 माण्हू अलॻि अलॻि कमु कंदा, माण्हू सोचंदो मां त कुझु करे ई न सघंदी आहियां, मूं वटि त इहो आहे ई न। छो जे असां ख़ुदि खे ध्यानु ई नथा ॾियूं कि मुंहिंजी आत्मा में कहिड़ो गुण आहे, भॻवान मूंखे कहिड़ो गुण ॾिनो अथई। हाणे हर हिकु ॿियनि जे घर में झाड़ू पोछो लॻाए सघंदो। अॼु ॾिसो झाड़ू पोछो लॻाइण वारी तव्हांजे घर अचे थी, कोई बि माण्हू, अॼु माण्हुनि वटि पैसा न बि हुजनि, लेकिन ॿियनि जे घर झाड़ू पोछो लॻाइण बि आत्मा में उहा बि विशेषता हुजणी खपे, है ना। इहे बि विशेषता, ईअं ई थोरी कोई ॿियनि जे घर वञी झाड़ू पोछो लॻाईंदो, भले मजबूरी आहे, लेकिन कई माण्हू शौक़ सां बि कंदा आहिनि। भले पैसो आहे, लेकिन सोचंदा आहिनि कि मुंहिंजो दिमाग़ हिन में ई लॻी सघंदो आहे त मां हिन में ई लॻाए करे छो न पंहिंजो ऐं ॿियनि जो बि भलो करां। कई माण्हू हिन खे हिन रीति कंदा आहिनि कि फ्री त वेठी आहियां मां, ॿियो कुझु त कमु नथी करे सघां, चलो मां माण्हुनि जे करे झाड़ू पोछो करे कम से कम कमाईंदमि बि, उन्हनि खे बि मदद मिली वेंदी, है न। त सड़क जो झाड़ू लॻाइण वारो माण्हू कोई लॻाए, पंहिंजे घर जे ॿाहिरि जे सड़क जो झाड़ू लॻायो था, माण्हू चवंदा हलनि मूंखे शर्म थी अचे। त पंहिंजे घर जे साम्हूं घर खे साफ़ करे कचिरो ॿाहिरि था फिटी करो, डस्टबिन में फिटी करो, लेकिन घर जे ॿाहिरि बि कचिरो त हूंदो ई आहे। त माण्हू त चवंदा न हिननि जे घर जे ॿाहिरि हुयो, त अॼु माण्हू ख़ुदि नथो लॻाए सघे, ॿियो माण्हू लॻाए थो, मतिलबु तव्हां में एतिरो बि अकुलु न आहे कि ॿियो लॻाए सघे थो, असां नथा लॻाए सघूं। कुझु त कमु आहे जो तव्हां वॾो वॾो माण्हू बि नथो करे सघे। त वैसे त माण्हू चवंदा आहिनि असां समाज सेवा था करूं न, कई माण्हू हूंदा आहिनि न, अॼुकल्ह पंहिंजे शहर जी सफ़ाई त सभु झाड़ू कढी पंहिंजे शहर जी साफ़ सफ़ाई कंदा आहिनि। त पहिरियों पंहिंजे घर जो झाड़ू पोछो त करो, पंहिंजे कमरे जो ई करो, पंहिंजो पलंग ई साफ़ करो। केॾो निरहंकारीपन खपे, इहे गुण थींदा आहिनि, है न। ज़रूरी न आहे माण्हू बसि पढ़ी लिखी वॾे जॉब में आहे उहो ई सुठो आहे। अगरि उहो माण्हू ख़ुदि जे घर जो झाड़ू पोछो ई नथो करे सघे त उहो कंहिं कम जो? जीवन में को बसि पढ़ी लिखी जॉब थोरी करणी आहे, इन सां थोरी पुण्य जो खातो जमा थींदो। जॾहिं शरीर छॾंदासीं त असांखे छा पैसा थोरी खणी वेंदासीं, डिग्री थोरी खणी वेंदासीं। असां केतिरो जीवन में सुखी रहियासीं, ख़ुशि रहियासीं, असां केतिरनि जी दुआयूं वरितियूं, उहो सुठो। भई असांखे शरीर मिलियो आहे आत्मा खे, त मूंखे शरीर मिलियो आहे त मां पंहिंजे जीवन में एंजॉय करां न। हाणे मूंखे जो कमु करण में मूंखे ख़ुशी थी मिले, सुठो थो लॻे, मां उहो करां त सुठो आहे न। फालतू मां पैसा छो वेस्ट कयां, जॾहिं मूंखे डॉक्टर इंजीनियर ठहिणो ई न आहे, मूंखे इहे सभु करिणो ई न आहे। मूंखे त जीवन में भले ई कमाइणो आहे या जो बि करिणो आहे। कई माण्हू चवंदा आहिनि मूंखे त ड्रॉइंग करे ई मां त ट्यूशन ई पढ़ाईंदमि बसि। हाणे जेके ट्यूशन ई पढ़ाइणो आहे, जेके स्कूलनि में ई पढ़ाइणो आहे, त उहो पंहिंजो जीवन हुन रीति जी सघंदो आहे न इंसानु। त इहे असांखे हर हिक खे हुन रीति ॾिसणो आहे। भई ज़रूरी न आहे असां अगरि पढ़ाई लिखाई न कई, लेकिन असां में कहिड़ो गुण आहे जंहिंखे यूज़ करे असां दुआयूं वठी सघंदा आहियूं, जंहिंखे यूज़ करे मां सॼो ॾींहुं बिज़ी रही सघंदी आहियां। मां सुठी ड्रॉइंग कंदी आहियां, सुठी पेंटिंग कंदी आहियां, सुठी कढ़ाई कंदी आहियां, सुठो डांस कंदी आहियां। हा भई घर जे कम सां फ्री थी वञो, थोरो समय तव्हांजे अंदरि जो गुण आहिनि जो तव्हांजी आत्मा खे सुठो लॻंदो आहे, उहो असांखे करिणो खपे। हुन सां छा थींदो आहे, सम्झो असांजी आत्मा खे ॻाइणु सुठो लॻंदो आहे, त थोरो समय ॻायो, गाना हलाए करे ॻायो। नचणु सुठो लॻंदो आहे त थोरो समय गाना हलाए करे नचो। ॿियो कुझु सुठो लॻंदो आहे त उहो करो। इन सां असांजे जीवन में ख़ुशी ईंदी आहे।
न त असां कमु पूरो थी वियो टीवी हलाए वेहींदा, मोबाइल खणी वेहींदा, भई हीअं थी करे हीअं थी करे हीअं थी करे, सॼो जीवन ख़राबु। हिन ईअं कई हिन ईअं कई, साम्हूं वारे बि चई हा ॾाढी ख़राबु आहे, बसि दिलि ख़ुशि थी वेंदी। त छा कयो असां? पाप जमा कयो, कुझु फ़ाइदो थोरी थियो। त इन करे बाबा चवनि था कि जीवन खे सम्झी करे हुन रीति जीवन जींदव त ई मज़ो आहे, न त जीवन हिकदमि वेस्ट आहे। अच्छा, मीठे मीठे सिके लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदाना। माया जे विकराल रूप जे खेल खे साक्षी थी ॾिसण वारा माया जी ठहो। बाबा चवंदा आहिनि कि जीवन में ॻाल्हियूं त ईंदियूं ई। भॻवान तो चए कि जीवन में तव्हांजे जीवन में ॻाल्हियूं त ईंदियूं ई सही। वॾे खां वॾी ॻाल्हि बि जेकी अचणी आहे उहा त ईंदी ई सही, लेकिन असांखे पहिरों खां ई तयारु थियणो। जीअं अॼुकल्ह माण्हू ॿुधाईंदा आहिनि न, अॼु इहो तूफ़ान अचण वारो आहे, अॼु इहो तूफ़ान अचण वारो आहे। त माण्हुनि खे पतो आहे इहो तूफ़ान अचण वारो आहे, हाणे छा करे सघंदा आहिनि? तूफ़ान खे रोके सघंदो आहे कोई? न। पहचाने सघंदो आहे इहो तूफ़ान अचण वारो आहे। समुद्र मां इहा लहर उठी आहे, इहा चक्रवर्ती तूफ़ान हिन समुद्र मां अचे थो, त माण्हू हटी वेंदा आहिनि, पंहिंजी सुरक्षित स्थान ते हली वेंदा आहिनि, पहिरों खां ई तयारी करे रखंदा आहिनि। त हूअं ई भॻवान बि असांखे चवंदो आहे कि छो जी असांजे पिछले जन्मनि जा कर्म ख़राबु आहिनि, असां द्वापर युग सां पाप कर्म कया आहिनि, न कया आहिनि, कया आहिनि। हाणे बि जेको माण्हू चवंदो न मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, उहो सभिनि खां वॾो पापी आहे। माण्हुनि खां कंहिंखां पुछो न भॻवानु किथे आहे, चवंदा आहिनि असांजे अंदरि भॻवानु आहे। उन समय इहे न सोचंदा आहिनि कि मां त काम विकार में बि वेंदो आहियां, मां त क्रोध बि कंदो आहियां, मां त लोभ बि कंदो आहियां, मां त मोह बि रखंदो आहियां, मां त अहंकार बि कंदो आहियां, मां त नॉनवेज बि खाईंदो आहियां, दारू सिगरेट बि पींदो आहियां, मां त हिक ॿिए जी ग्लानी बि कंदो आहियां, माण्हुनि खे मारंदो बि आहियां। इहे सभु बिना सोचे सम्झे जेको माण्हू चए थो मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, उहो सभिनि खां वॾो पापी आहे। सोचो, अगरि तव्हां चओ था मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, ऐं अगरि तव्हांजी आत्मा में विकार बुराइयूं त आहिनि ई सही, त सोचो मतिलबु भॻवान बि काम विकार में वेंदो आहे, भॻवान बि क्रोध कंदो आहे, भॻवान बि लोभ कंदो आहे, भॻवान बि पंहिंजे बसि हिननि ई ॿारनि में मोह रखंदो। भॻवान खे ॿियनि सां प्यारु न आहे, बसि हिननि ई ॿारनि जे लाइ ॿियनि खे मारंदो। त असां भॻवान जे मथां केॾो कूड़ था ॻाल्हायूं, हा। त इन खां वॾो पाप ॿियो छा थींदो? जेको माण्हू ख़ुदि माण्हुनि जी ग्लानी थो करे, उहो चए थो मुंहिंजे अंदरि भॻवानु आहे, मतिलबु भॻवानु ग्लानी थो करे। सम्झो तव्हां खां कोई पुछे भॻवानु किथे आहे, तव्हां चओ मुंहिंजे अंदरि आहे, ऐं तव्हां अगरि ॿियनि खे गारियूं था ॾियो, त माण्हू त सम्झंदो न भई तव्हांजे अंदरि भॻवानु ई वेठो आहे, उहो ई गारियूं थो ॾियाराए तव्हांखे, उहो ई चए थो कि हिनखे गारियूं ॾे, मतिलबु भॻवानु गारियूं ॾींदो आहे। त इहे असां ग़लति था करूं या सही था करूं? त बाबा चवनि था कि रोज़ तव्हां कोई न कोई पाप हाणे बि करो था, त असांजे जीवन में परिस्थिती त ईंदी ई सही। छो जी असां हेॾे वॾे भॻवान खे चऊं था उहो मुंहिंजे अंदरि आहे, ऐं असां विकार बुराइनि जे वश कर्म करूं था, त इहो पाप त माण्हू रोज़ ई थो करे। भॻवान खे सर्वव्यापी चई, तूं में मूं में चई,
मेरे में भी राधे तेरे में भी राधे, बसि हिकु धुन लॻाए ॾींदा आहिनि, पोइ कुझु होश आवाज़ ई न रहंदो आहे, चऊं छा था। काथे राधे सतयुग जी राजकुमारी ऐं काथे कलयुगी माण्हू जे अंदरि राधे हूंदी। असांजी आत्मा आहे, राधे काॾां ईंदी। हा, हुनजा गुण धारण करो त ठीकु आहे, असांजे अंदरि कीअं राधे ईंदी ॿुधायो। मतिलबु बेसमझी सां माण्हू देखा देखी में बसि उहो धुन सुठी ठहियल आहे त माण्हू बि झूमंदा आहिनि बसि। हा भई, मेरे में बि राधे तेरे में बि राधे, मेरे में बि कृष्ण तेरे में बि कृष्ण। उहो पोइ ॾिसो त विकार बुराइनि जे वश थी करे कर्म करनि था। हाणे राधे कंदी, सतयुग में त विकार हूंदा ई न। त इहे जो बि असां बेसमझी सां चऊं था करूं था न, त इन सां असांजो पाप त जमा थिए ई थो। हिन जे कारण कॾहिं बि असांजे साम्हूं कोई परिस्थिति त अचणी ई आहे, भॻवानु चए थो। लेकिन परिस्थिति सां लड़ण जे लाइ, परिस्थिति खे पार करण लाइ शक्ति बि भॻवानु ॾींदो आहे। त पहिरियों खां ई पंहिंजी आत्मा खे तयारु करे रखो, पंहिंजे पाण खे, कि कोई नियम ठाहियो भई मुंहिंजे जीवन में कोई बि ॻाल्हि थींदी, लेकिन मां सदा भॻवान खे यादि करे ख़ुदि खे शांत करे हलंदमि, हिम्मत करे हलंदमि, कॾहिं बि हलचल में न ईंदमि। त पहिरियों खां ई पंहिंजे पाण खे पको करे हलो, त कॾहिं बि कोई परिस्थिति आई त असां हुन में हलचल में न ईंदासीं। स्लोगन आहे, जो सहनशील आहे वो कंहिंजी बि भाव स्वभाव खे ॼाणंदे हुए जलंदो न आहे। अगरि असां में सहन शक्ति आहे न, अॼु ॾिसो कंहिंजो सुभाउ कहिड़ो आहे, कंहिंजो सुभाउ कहिड़ो आहे, त माण्हुनि खे प्रॉब्लम त थींदी ई आहे, सहन शक्ति न आहे इन करे। त असां सम्झी वञो भई हिन जो नेचर अहिड़ो आहे, त मूंखे बाबा खे यादि करे ईअं हिन सां ठही करे बि हलणो आहे ऐं हिन जे नेचर खे सहन बि करिणो। असां फालतू ॻाल्हियूं ॾिसंदे हुए न ॾिसूं, ॿुधंदे हुए न ॿुधूं, जो कमु आहे उहो करे करे अची वञूं। हुन जे लाइ असांखे कुझु बुरो न सोचिणो आहे। बुरो न सोचियो तॾहिं सम्झो असां सहन कयो। अगरि असां हुन समय त चुप रहियासीं, पोइ 10 माण्हुनि खे ॿुधाए करे हुन जे लाइ पंहिंजे मन में बुरी छवि ठाहे रखी आहे, त असां सहन न कयो। सहन करणु मतिलबु कंहिंजी ॻाल्हि खे असां फैलायूं बि न ऐं हुन जे लाइ बुरो बि न सोचूं, तॾहिं सम्झो असां सहन करे छॾियो। त सहन करण सां गॾु समाइण जी शक्ति बि हुजणी खपे। त बाबा चवनि था, जो सहनशील आहे उहो कंहिंजे भाव स्वभाव में जलंदो न आहे, व्यर्थ ॻाल्हियुनि खे हिकु कन सां ॿुधी ॿिए कन सां कढी ॾींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।